साईं के जाए रे बा लेकिन बुका तो मेरे इन जरूर हो। अल्लाह अकबर। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो मुझा दिल पर नबी मुझा सोना नबी वो जलसो याद कर। शजर का पारिया हजर का पारिया जमीन का पारिया आसमान का पारिया आलम अरवाह हजे अंदर वाह जुमा पियो कया सदाई तू ये कंदो है वॾे जलसे में भी पानी बशरी कराई वाह जुमा पियो कया बुधन नबी जा रूह पिया भरण जलसे जो मौजू शान मोहम्मद मुस्तफा फरमाई दवाइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताब व हिकमह ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه قال أأقررتم وأخذتم على ذلكم إصري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो जेको होरियां चवंदो पंध वींदो। हा पंध में बि राज़ी आहियो न पर अल्लाह तोखे मको मदीनो ॾेखारे मके में जलाल मदीने में जमाल ॾाढा त चओ मोहब्बत सां त चओ। फरमाए मुझा दिल पर नबी मुझा सोना नबी यो जलसो याद कर। शजर का पारिया हजर का पारिया जमीन का पारिया आसमान का पारिया आलम अरवाह जे अंदर वाह जुमा अल्लाह पियो कया बुधन नबी जा रूह पिया पर सोना उन जलसे जो मौजू शान मोहम्मद मुस्तफा रब फरमाए मुझा सोना सवा लख नबी जे रूह जे अॻियां मां रब करीम तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नबूवत जी करादात पेश कई। ओ नबियो आदम जी अल्लाह नूह जी अल्लाह मूसा जी अल्लाह रब फरमाए मां ताके नबी भी कंदुम शरीयत भी ॾींदुम किताब भी ॾींदुम उम्मत भी ॾींदुम। रब फरमायो शर्त हिकिड़ो अगर तव्हांजे दौरे नबूवत में मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम अची वञे पोइ तव्हां पाण खे नबी न सॾाईंदो पांजो कलमो न पांजो किताब न शरीयत भी मुझे मोहम्मद करीम जी कलमो भी मुझे मोहम्मद करीम जो पाण खे नबी न सॾाईंदो मुझे मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी मुझे मोहम्मद जो उम्मती सॾाईंदो। सभिनी जो कालू अकरना रब्बा असां इकरार पिया कयूं अब हे न थो हले थोड़ो खोलेस बाबा अल्लाह बरकत करे थोड़ो हिन बेस 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 ओ दोस्तों थोड़ो तवज्जो सभिनी नबी ने चयो मौला असांजे दौर में तुझो मोहम्मद आयो पाण खे नबी न सॾाईंदासीं पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न पांजी शरीयत न कलमो भी तुझे मोहम्मद जो शरीयत भी तुझे मोहम्मद जी किताब भी तुझे मोहम्मद जो पाण खे नबी न सॾाईंदासीं कलमो पढ़ी तुझे मोहम्मद जो उम्मती सॾाईंदासीं। अवायो वाइदो थियो आलम अरवाह जे अंदर रब खे ख़बर आई त मुंहिंजो मोहम्मद कॾहिं ईंदो नबी ईंदा विया ईंदा विया ईंदा असां दा ऐलान पिया कयूं त यार असांजो नबी नबीअ जो नबी आ खातमुल अंबिया इमामुल अंबिया रईसुल अंबिया आहे न मञो था न पोइ
नबी आया पर उन्होंने मुझे मिठे मोहम्मद करीम के न ॾिठो। इहो वाइदो पूरो थियो या न? जो इहो वाइदो पूरो थियो सिखर जा गैरतमंद मुसलमान, इहो वाइदो पूरो थियो साईं कॾहिं थियो? अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगारियो, जन्नत सिंगार जी वई, जहन्नम जा दरवाजा बंद कयो साईं बंद थी वियो। रब फरमाए जिब्रील 1.25 लाख नबियन खे चओ हलो बैतुल मुक़द्दस में जमा थियो। अल्लाह रब फरमाए जिब्रील वञो जन्नत मां सवारी कयो, 70,000 नूरानी मलाइको ठीक मुझे मिठे मोहम्मद करीम जे दरवाजे ते पहुच। वॾा इंतजाम थियो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड पियो, जिब्रील आयो, मुंहिंजा मौला तुंहिंजो नबी निंड पियो, कीअं उथारियांसि? या रसूल अल्लाह उथी। फरमाईंदा न न जिब्रील तूं सिर्फ़ नूरनि जो सरदार, पर जंहिं ॾे वियो नूरनि नारिन बिन खाकिन अर्श नहीं फर्शन जो सरदार। ओ जिब्रील पंहिंजा नूरानी चप खणी करे मुझे मिठे मोहम्मद करीम जे पेरनि जे तिरी ते चुमी ॾींदे मुंहिंजो मोहम्मद उथी वेंदो। जिब्रील शादी रात जैसे उरूज मेराज जी रात, वसुल विसाल जी रात, आशिक के पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात। चई दे न सुभान अल्लाह, मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। माण्हू चवंदा आहिनि त साईं अल्लाह आशिक हो मोहम्मद माशूक, सखर वारो ईअं न चवंदा कयो। छो? अल्लाह अल्लाह आशिक न मोहम्मद आशिक हो, छो त आशिक मुहताज आ, आशिक कमजोर आ, आशिक मजबूर आ। जीअं तव्हां मजबूर आहियो हिन क़ुरान जे इश्क में आया हो, ज़ोर पिया ॾियो त अंदरि अञा वेझो थियो। आशिक पंध कंदो आ, अबू बकर आशिक हो, मोहम्मद जे दरवाज़े ते आयो, उमर नबी जे दरवाजे ते आए, उस्मान नबी जे दरवाजे ते, सुहनो अली नबी जे दरवाजे ते, बिलाल नबी जे दरवाजे ते, सुहैब नबी जे दरवाजे ते, सलमान नबी जे दरवाजे ते, 1.25 लाख सहाबा मोहम्मद नबी जे दरवाजे ते। हितो सखर मां सिंध मां पूरी दुनिया में आशिक लख रुपया खर्च करे मक्के मदीने वञी मिठे मोहम्मद जे रोज़े जी ज़ियारत करे पिया अचनि। जो मेराज वारी रात मोहम्मद आशिक बणिजी 7 आसमान पार करे पंहिंजे महबूब रब जी ज़ियारत करे आयो। आशिक अल्लाह न मोहम्मद। सजन उथिया वुज़ू फरमायो, मां मेराज बयान न कंदुसि, वॾो नहीं भी थोरो हाल में खणा अर्ज़ कयां। सजन उथिया वुज़ू फरमायो, आया बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबी अॻे ई मौजूद हा, मिठे मोहम्मद खे ॾिसी उथी बीठा। मरहबा मरहबा माना भली करे आए, मरहबा माना मरहबा माना माना नबी सही में नहा नवा आया तरे तो उसी बीठा न भली करे आए उनखे चइबो आहे जेको नओं अचे, जेको वेठो हुजे उनखे कोन चइबो। तंहिंजी माना त साईं जन उते नहा। इन मां ॻाल्हि साबित थी त हर जाइ ते हाज़ुर नाज़ुर नबी नाहिन। केरु आहे? काॾे ॻाल्हायो बाबा? मेराज बयान कबो था कीदो वरी कले बि वारे अर्ज़ को मक़सद आहे। जिब्रील आज़ान ॾिनी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। आज़ान जो जवाब ॾियणो ईअं अथव ॼण ख़ुदि आज़ान चयई। मुअज़्ज़िन जो क़यामत वारे ॾिहाड़े सभिनी खां क़द वॾो हूंदो, मुअज़्ज़िन निर्वार हूंदो। आज़ान वॾो सवाब,
अल्लाहु अकबर सभी नबियन जो अल्लाहु अकबर जिब्रील जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सभी नबियन जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हाने अशहदु अन्न आदम सफीउल्लाह न चई नूह नजीउल्लाह न चई अशहदु अन्न इब्राहिम खलीलुल्लाह जिब्रील न चयो अशहदु अन्न ईसा रूहुल्लाह न चयो अल्लाह सवा लख नबी मौजूद जिब्रील चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सवा लख नबी ने पढ़ो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह आलम अरवाह जो वायदो पूरो थो सभी नबियन मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ो चो न सुभान अल्लाह आज़ान आई जिब्रील मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाह गांठी करे मुसल्ले ते बिहारियो सवा लख नबियन के मिठे मोहम्मद इमामत कराई यो वायदो पूरो थो त असां जो नबी नबियन जो भी नबी आ पर सभी नबियन जो इमाम भी आ हाणे हिन हरामिन को पुछो कंहिंखो कादियान को हिननि को पुछो त तव्हां वारो ॾाढो हुते हुयो हे अहमद गुलाम अहमद तो चए गुलाम अहमद हुयो न हो खुदा जी ज़ात जो कसम ओ दोस्तो मोहम्मद मुस्तफा सवा लख हिकु नबी ईंदो ईंदो कहिड़ो जनाबे ईसा नबी ओ जिंदा पांजे कम सां ईंदो असांजे कम सां न ईंदो छो त हुनजो हिकिड़ो कम रहियल आहे जिहाद हर नबी मुजाहिद यहूदी ईसा नबी जा दुश्मन जमायत थोड़ी मारण जे पोयां पियो हिकिड़ो घर जनाबे ईसा नबी हुते पनाह वरती पोयां पिया उनजो वडेरो हिकु नबी अंदर जीअं जो अंदर वियो त अल्लाह ईसा नबी खे मथे घुरायो उन्हनि जे वडेरे जो हेठो विच खां हेठो हिसो ईसा नबी अॻुर कयईं हुननि चयो यार काॾे गुम थी विया हो जो आया हीअं जो नज़र पियो हेठो हिसो हिते ईसा हे बीठो आहे मथे ॾिठो हणी पंहिंजो मुड़ुसु मारे वियो क़तल कयो पोइ चओ असां ईसा खे फांसी ॾिनी क़तल कयो पर क़ुरान जो फरमाए ना ना क़ुरान अल्लाह फरमाए मुंहिंजा दिलबर न क़तल कयूं न स्लेब ते चाढ़ियूं फरमाईंदा वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम न क़तल कयो अथऊं न स्लेब ते पंहिंजे माण्हूअ जी सूरत जनाबे ईसा नबी वांगुरु अल्लाह मुंहिंजा मौला न क़तल कयूं न स्लेब ते चाढ़ियो को ईसा काॾे रब तो फरमाए पर रफ़अहु अल्लाह रब तो फरमाए मथे घुरायो ईसा खे मथे घुरायो आ क़यामत में जी थींदी ईंदो जिहाद कंदो दज्जाल खे मारींदो चओ न सुभान अल्लाह ईंदो मां वधीक तफ़सीर में नथो वञा ईंदो दमिश्क जे जामे मस्जिद जे उभरंदे किनारे ते ॾाकण खणींदा शरीयत आहे हुनजी किताब आहे इंजील कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह लहंदो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत जे हद में जॾहिं दाख़िल थींदो हद पान खे नबी न सॾाईंदो पाकिस्तान जो सदर वञे सऊदीअ पंहिंजा कानून न हलाईंदो या सऊदीअ जो सदर पाकिस्तान में अचे पंहिंजो हुकुम न हलाईंदो कानून न इहे
जनाबे ईसा नबी ईदो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हद में पांजो कानून न पांजो कलमो न पांजो किताब न पांजी शरीयत न छो तो मोहम्मद मुस्तफा जे हद में दाखिल थो उन जी नुबुवत पांजे दौर जी पर हाणे वो पाण खे नबी न सदाईंदो लहंदो चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हे किताब कुरान इंजील न पाण खे नबी न सदाईंदो विच मोहम्मद करीम जो उम्मती सदाईंदो अल्लाह अल्लाह भला नबी जी हद के सीधाई और रब करीम मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत जी हद त ॿुधाए पर मैं ओला खांडी ओभर ताईं उतर खांडी ॾखण ताईं ज़मीन खांडी आसमान ताईं सॼो जहान मुझे मोहम्मद जे नुबुवत जी हद अथव चओ न सुभान अल्लाह पाण खे ॿुधो ॿुधो पाण खे सचो नबी बि नबी सॾाए नथो सघे पोइ हे ग़ुलाम अहमद पियो चवे किताब लिखी त मां नबी आहियां कॾहिं चए थो मां अहमद आहियां कॾहिं चए थो मां मोहम्मद आहियां कॾहिं वरी चवे थो त मां अलाह जी ज़ाल आहियां कॾहिं चए थो त मां नालीअ जो हिकिड़ो कीड़ो आहियां कॾहिं कहिड़ी ॻाल्हि ओ सखर जा गैरतमंद मुस्लमानो हिन वक़्तु कादियाननि खे वॾी ताक़त पई मिले हे हुक्मरान कादियाननि खे पिया मथे वधाइनि हिन कादियाननि खे हिन पाकिस्तान जे कानून जे अंदरि कुफ्र जी फतवा मिलियल आहे हिन खे मुस्लमान सॾाइण जो हक़ नाहे काइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान जो बाबू साईं मुफ्ती आज़म मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह वॾी मेहनत कई नारे तकबीर कल भी मुफ्ती जिंदा था कायदे जमीयत तेरी जुर्रत को कायदे सिंध तेरी जुर्रत को कादियानिन ते इमरान हुकूमत ते नारे तकबीर ओ दोस्तों असांजा कुल मिंबर शाह भुट्टो रहमतुल्लाह अलैह जुल्फकार अली भुट्टे जी हुकूमत ही 6 मिंबर जमियत जा बाकी ॿिया मिंबर के शिया हा के बिरेवली हा भुट्टे साहब के मुफ्ती महमूद रहमतुल्लाह फरमायो हिननि जो मिर्ज़ा मसरूर ताहिर हे वॾियूं ॾाढ़ियूं वॾा पटका हथ में तस्वीर जुब्बा कुब्बा मुफ्ती महमूद चयो भुट्टे साहब के भुट्टा साहब ये काफिर है चे इसकी सूरत देखो ये काफिर है चे हाँ ये कहते हैं गुलाम अहमद जो है ना वो हमारा नबी है जो उसको नहीं मानता वो कंजरी की औलाद है वो कहते हैं मोहम्मद आखिरी नबी नहीं है ये हमारा भी नबी है ये मुसलमान ये किए जी हाँ मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाया मां 15 ॾींहं निंड न कई भुट्टे साहब खे जम से मांखे इजाजत ॾे हिन इस्मिली हाल में वेही मां हिन सां मुनाज़रो कयां नारे तकबीर कल भी मुफ्ती जिंदा था दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम आहे हेॾो शिया मिंबर हेॾो बिरेवली हे हमरा वायो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए ॿुधाए त तो वारो ग़ुलाम अहमद नबी आखिर चई न उम्मती नबी मुंहिंजो उम्मती नबी मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए त तो वारो उम्मती नबी मथे या अबू बकर या उमर या उस्मान चे अबू बकर द सहाबिया मुझो नबी उमर द सहाबिया मुझो नबी उस्मान द सहाबिया मुझो नबी द मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए अरे अबू बकर सिद्दीक उहा हस्ती जे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुल हंधि खणी करे गार में पहुंचायो पंहिंजे गोद में सुमारियो अबू बकर उहा हस्ती जो मदीने जे मीर फरमाया मां सभिनी जा थोरा लौट अबू बकर तुंहिंजा थोरा मां न लौट
मुझे तरफा क़यामत वारे ॾियारे अल्लाह लाइन अबू बकर उहा हस्ती ओ कलमे वारो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर फिल जन्नत अबू बकर जन्नती वो गंड तो वारो मथे उमर तो हुआ हस्ती जो हुजूर पुरनूर फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबी बादी मुझे से फरमाए मैं आखिरी नबी आया मुका बाद कोई नबी नहीं अगर थे हाँ लौका नबादी लौका नबादी नबी लगाना उमर मुका बाद जेकरे अल्लाह के को नबी मोकड़ो हुजे हाँ तो उमर हुजे इनी हस्ती हुजूर पुरनूर रहमत वारे नबी जा सौरो ये घट दिया तो आरो मते दियो उस्मान तो हुआ हस्ती जो हुजूर फरमाए पान फरमायो हजरत उस्मान के बारे में जन्नती बिशारत 9 दफा दिनो हुजूर फरमाए पान फरमाए क्या मजे ॾियारे हर नबी के अल्लाह जन्नत में दोस्त दीदो लिकुल्लि नबिय्यिन रफीक व रफीकी फिल जन्नत उस्मान सुभान अल्लाह क्या मजे ॾियारे हर नबी के जन्नत में दोस्त दीदो नबी से फरमा मुझो जन्नत में दोस्त उस्मान हो दो हे घर दिया तो आरो मथे इत बुधो बुधो इत जेके ब्रेवली वेठा हा न उन्हनि कन खड़ा कया शीअं जा कन हेठा छो त शिया सैयदना अबा बकर सैयदना उमर साईं सैयदना फारूक आजम सैयदना उस्मान साईं के तो न मञींदा ओ हेठ कन के वेठा लापरवाह पर ब्रेवली मञींदा सहाबा के अबा बकर जी सदाकत उमर साईं जी अदालत उस्मान साईं जी सखावत उनके मञींदा आहिनि नंबरवार उन्हनि कन खड़ा कया त वॾो हरामी आहे भेण हे इहे घटि थी आहे पंजाब खां कल्ह जेको आई हो मथे बिरवली कन खड़ा कया शिया मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि वॾो सियाणो हो वॾो आलिम हो मुफ्ती आज़म पाकिस्तान हो तो सुभान अल्लाह हाँ होशियार हो मंजल मञायल हो इल्म में सियासत में चेंज भला तो आरो यो उम्मती नबी मथे या सुहणो अली अली दसा बिया चेहरे अली घटा नबी से फरमाया मन कुंतु मौला फहाजा अली मौला नबी फरमायो जो अली मौला जो मां मोहम्मद मौला मौला जी माना अलाहुन्ना मौला जी माना वेझो मौला जी माना आका मौला जी माना रहबर मौला जी माना अगवान मौला जी माना दोस्त मदीने जे मीर फरमाया जो अली सां प्यार मां मोहम्मद जो सां प्यार हुजूर फरमाया इन्ना अली मिन्नी व अना मिन्हु हुजूर फरमाया अली मुझो मां अली जो साईं फरमायो मन सब अलियन फक़द सबनी पाण फरमायो जे अली के घटवत ॻाल्हायो जण मां मोहम्मद करीम के घटवत ॻाल्हायो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो अंताखी फिद दुनिया वल आखिरह अली तू वो जो दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव अल्लाह अल्लाह आसिफ कालूनी जा खैरतमंद मुसलमान हुजूर फरमायो अली तो सा मोमिन मोहब्बत कंदो आ तो सा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो आ तो अली सा मोहब्बत असां जो बंदन जमियत वारनि जो ईमान जो जुज़ो नारा तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम शान हैदर कर्रान चमन चमन कली कली अली अली चमन चमन कली कली खल्क वली बेटिया सब हैदरी आयो ना चमन चमन कली कली न सब न था चवन बाबा अली अली असां जो बंदे जी मोहब्बत मनो था तवा गाड़ियों हटायो सब
चे तो ऐलान साईं फरमाईंदा त गाॾियूं वञ पिंडाल में महिरबानी करे अलाह जो नालो अथव परे कयो पिंडाल में जमात वेंदी गाॾियूं पिंडाल में कीअं वेहनि वेही रहो महिरबानी कयो दोस्तो आवन कयो ओ दोस्तो जो अली असांजो बंदिन जो इमाम मञींदा हो हा अली असांजो साईं आहे अली असांजो रहबर आहे अली असांजो आका आहे मां ॿुधो निकिरी गया मां जल्दी थो ख़तम मां हिकु दफ़े वाइस करण पियो वञा हमरा मूंखे चयो मोला बि मूंखे खयूं त हल मां चयो अच नालो छा अथई मां चयो अब्दुल जब्बार हैदर चई कहिड़ी जमात जो आहे मां चयो ख़ालिद महमूद वारनि जो मूंखे हू तव्हां वरी हैदरी करे थियो मां चयो छो तव्हां त मौला अली खे मञींदा न आहियो मां चयो जेको सोहणे अलीअ खे न मञे तंहिंते लख लानत तव्हां बि चओ यार मूंखे चई यार वाकई हैदरी आहे मां चयो ॿुधो मां चयोमांसि चाचा जेको सोहणे अलीअ खे न मञे तंहिंते लख लानत आहे जेको सोहणे अलीअ वारा कम न करे उन ते ॿ लख लानत आहे मूंखे चई गाॾी जल मोला मां लहा मुहकारो कई बाक़ी बचाई छा अली असांजो साईं आहे नबी से फरमाया अल कुरान मा अली जाने कुरान अली ओॾहिया जाने कुरान अली ओॾहि जाने अली ओॾहि हक चओ न सुभान अल्लाह हाणे वो हक खे ॻोल्हण जी का वॾी का न नबी साईं जी हदीस आहे अल कुरान मा अली जाने कुरान अली ओॾहि कुरान अली सां अली कुरान सां ॿी रिवायत आहे त जाने अली अथव हक ओॾहि अथव वो हाणे ॻोल्ही छातो पट ते हक पियो आहे न छो त जंहिं जमायत में क़ुरान जंहिं स्टे ते क़ुरान जंहिं मदरस में क़ुरान जा हाफ़िज़ आलिम जंहिं जमायत जे जलसन में क़ुरान जेको क़ुरान जे कानून जी ॻाल्हि पियो करे ख़ुदा जो कसम अली बि उन वटि आहे हक बि उन वटि नारा तकबीर अजमत कुरान शान हैदर करार उलमा है उलमा देवबंद असां देवबंदी जमियत वारा ख़ुश आहियूं जो असांखे अल्लाह कुरान ॾिनो चओ न सुभान अल्लाह हज़रत अली भी ये तो चे रसीना किस्मत अल जब्बार फीना खोलो लाउड के खोल मां बस 5 मिनट लगे अल्लाह रसीना रसीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालो सुनोली शेरे चली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो फरमाइंदो हो मां रब जे विरासत ॾाढो राज़ी आया जो अल्लाह खमा अली के कुरान जो इल्म ॾिनो आहे जाहिलन के माल ॾिनो अथई मूंखे कुरान ॾिनो अथई कुरान वारे जा यार घणा माल वारे जा दुश्मन घणा इहा आहे या न माल फानिया कुरान बाकिया खबर न बियर चई हेडो अली इज्जत वारो वो घट तो वारो मत चे तो वारो मती नबी मत है या इमाम हसन हुसैन चे हसन हुसैन इन जनरे ने क्यों ना हसन हुसैन जरा समय मुझे खीसे में बयान जो लानत दस हां वाह दोस्तों शहीद हसन हुसैन दा डॉक्टर दस नवासान मुर्तद नबी जिन्हें हसन हुसैन दवाश या मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हुजूर फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुझे मा हुसैन जो अहब्बु अय्यु अहल बैतिक या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल तांजे अहल बैत मां तांखे केर प्यारो मुख्तलिफ रिवायतूं करे दईए जो त या रसूल अल्लाह तांखे प्यारो केर पाण फरमायूं आयशा 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 सेमिनर रिजाल मर्दन में पाण फरमायूं अबू हा आशा जो पीउ चलो सुभान अल्लाह और थोड़ा वेही लो
अरे तो दा हिंदन तान घणो सालारा अबू हा आशा जो पी करे बुधो बुधो वरी करे ये भी क्यों साईं अहबो अयो अहल बैत का या रसूल अल्लाह ताजे अहल बैत मा ताके केर प्यारो ये जो परवेज बोलदो ने टे चार आनी चंदो ये सजी दुनिया खे बे देखारे चो सुभान अल्लाह ओ दोस्तों जई हुजूर फरमा काल अली व फातिमा अल हसन वल हुसैन अना हरबुल लिमन हारबहुम व सल्मुल लिमन सालबहुम जो सुभान अल्लाह हुजूर फरमा के अली भी प्यारो फातिमा भी प्यारी हसन भी प्यारो हुसैन भी प्यारो जेको इंसान चंगी कंदो मां मोहम्मद इंसान चंगी कंदो जेको इंसान सुलियो कंदो मुजो इंसान सुलियो ती एडी इज्जत वारा हुजूर फरमा सय्यदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत जे चवण जा सरदार मुंजा बचड़ा हसन हुसैन एडी इज्जत वारा ये घट वारो पंजाब वारो मथे ये शियन भी कने खड़ा किया जवनो हरामिया हे हसन हुसैन घट हे पंजाबी के मथे मगुला मोहम्मद जी गाल तो माने बयान न थी जो हे मथे उन जवनो हरामिया जे लिखे कादियानी काफर सबनी सही की मस्जिद चाहने जो हक न तन मदरसे चाहने जो हक न तन पढ़ के मुसलमान सुनान जो हक न तन सुनाती कार्ड में जो खान जुदा हो जाए वैसा जी बिरादरी जा ना है। हाँ दोस्तों खुदा जी जात जो कसम मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह सबनी का सही कराए वही बुढ़े साहब लगे लगे बुढ़ा इन्हें सही कर जी मुफ्ती साहब मां सही कदम पर मां के मारी दो मां कत्ल कंदा मां फांसी ईंदी वाह मुफ्ती महमूद तुझी फरासत तुझी असमत के सलाम छाते भुट्टा साहब असमत मुस्तफा के लाए नामूस रिसालत के लाए तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत के लाए जे कले कादियान के काफिर करार ॾियण जे लाइ इन पर्चे ते तो सही कई ऐं तोखे क़त्ल कयो वियो तोखे मारियो वियो भुट्टा खत्म नबूवत जो ये बरकत थी नहीं जो खुदा जो कसम क़यामत ताईं अचण वारा माण्हू भुट्टा तोखे शहीद सॾींदा। नारे तकबीर ताजा तक खत्म नबूवत गुलामी रसूल में गुलामी रसूल में माण्हू असांखे नदर मुल्क छिंदा थिया कादियान जे लाइ ॿियर छा छा चवनि नबी साईं मक्को फतह कयो ॿुधो ॿुधो मक्को फतह कयो नबी साईं ऐलान फरमायो आलम वेठा मुंहिंजा बुज़ुर्ग वॾा ऐलान फरमायो जेको पंहिंजे घर जा दरबन जेको हा अब्बास साईं जे घर में वञे उनखे माफ़ी आहे हेॾे ॿुधे ॾिसो उनखे माफ़ी आहे जेको अबू सुफियान जे घर में वञे उनखे माफ़ी आहे साईं भरजी वियो खड़ा खड़ माण्हू पाण वञण जेको काबे में दाख़िल थिए माफ़ी काबो भरजी वियो हेॾे मुड़े ते ॾिसो मुड़े जेको अबू सुफियान जे घर भरजी वियो अब्बास साईं जो घर भरजी वियो पंहिंजा दर पोइ बि हिकिड़ो ॿुधो ॿुधो पोइ बि हिकिड़ो माण्हू ईअं चादर वेड़े ईअं भॼंदो लिकंदो पियो अचे केरु आहे केरु आहे साईं फिलानो आहे हाणे फरमायो वठोसि भेजियो काबे जी गिला भी हथ विझई जैसे उहा जेको मोहम्मद मुस्तफा जे शान में गुस्ताखी कंदो हो शेर चवंदो हो हुजूर जे खिलाफ ॻाल्हाईंदो हो सही उहा पर फरमाए मारियस वेठान काबतुल्लाह जे अंदर जेकरे इहराम जी सूरत में मक्ख मारे जू मारे दम थई पुछोला माखा काबो अमन जी जाया तेखे मारनो ना है जे मरी वियो तोखे दम ए वार हथ सां पटई दम थई काबो अमन जाए पर नबी से फरमायो साहबा चंदो से काबे जे किला में हथ विझी चुबड़े बाबा मारो मारो नबी से फरमायो मोहम्मद जे गुस्ताख खे काबो भी पनाह नहीं न थो सके कादियानी वाजिबुल कत्ल पाकिस्तान में रहने जो हक ना है वो कादियानी
बेगैरता ही मुल्क तहांजे बी लाडे जो ना है ही मुल्क मोहम्मद मुस्तफा जे गुलाम जो मुल्क मोहम्मद जे सहाबा जे गुलाम जो मुल्क हिते सिर्फ मोहम्मद जा सहाबा जा गुलाम नबी जा गुलाम रहंदा निकलो आया प्रभु रखणी बी लाडे दे वजो तहांजो दादो फ्रांस वजो लंदन अमेरिका है यहूदी एजेंडो वजो ही पाकिस्तान पाक मुल्क चाहे मोहम्मद जा गुलाम रहंदा रब्बे मोहम्मद जो कसम असा के पंहिंजा बच्चा जा प्यार ना है अबू अम्मा एडो प्यारो ना है पंहिंजी जान भी एडी प्यारी ना है ए कुरान मथे ते खड़ी दो चा इन देवबंद को इन जमीयत वारन के पंहिंजी जान का मिठो मोहम्मद प्यारो नारे तकबीर पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान पाकिस्तान का मतलब क्या पाकिस्तान का मतलब क्या तेरा मेरा रिश्ता क्या ताजे तक खत्म नबूवत ताजे तक खत्म नबूवत कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान काफर काफर कादियानी काफर 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 नारे तकबीर जिथे मिले कादियानी डंडो हणी मार मार सिद्धे कुत्ते वारी कर कमीने सांकार जो तो मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जा गद्दार हन खुदा जो कसम नबूवत खत्म नबूवत असांजे ईमान जो मसलो संग नबी से प्यारो कोमता नबी से खिलाफ को बकवास करे जबान कक लिखा करी कुत्तन के हवाले करना से दोस्तों रब्बे मोहम्मद जो कसम खड़ी कर दो चवा उलमा जगन ताके सद कंट जो मथन सा कफन बधी आलम जे सद ते निकली वंदा हां शबिया नंबर करे शबिया नंबर करे केड़े महीने में नंबर करे हले तो अज 19 पोथी दी 20 बाकी 7 ॾींहं अथसि अॼु ख़मीस ईद ख़मीस 1 बजे दिफाए सहाबा तहफ़ुज़ ख़त्म नबूवत शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस कि तहांजे सखर जे इन सेंटर जेल में अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जा कातिल इते वाले रहन मुझे कायद अल्लामा राशिद महमूद साहब कायदे सिंध उन जा भाइर जमायत खुदा जो कसम साबिरी नहन असा अदालत जो दर खड़कायो असा अमन पसंद आहियो असा अदालत जो दर खड़कायो असा के पक्का असा के अदालत इंशाअल्लाह जरूर असा के फैसलो दीदी असा जे कायदे जमीयत कायदे सिंध कायदे मस्जिद शहीद मस्जिद ये कातलन के जो इंशाअल्लाह फांसी ईदी नदा गालायो ईदी तकबीर शहीद इस्लाम हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो कल भी सुमरो जिंदा था कल भी सुमरो जिंदा था डॉक्टर साहब के कातलन थे डॉक्टर साहब के कातलन थे उन्होंने हिमायत थे 26 नवंबर ते शहीद मस्जिद शहीद सिंध शहीद जमीयत सा खून सा जो तहां सा वचन क्यों है उनकी मसल की खड़ी करे अते हलंदा से जो इंशाअल्लाह इन बुधो असा के इंसाफ मिलंदो कोर्ट में जे न मिलियो तो वो डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह जा कातिल खुश न थन उन जा साथारी हिमायती खुश न थन तो छड़ा जीविंदा ना जे करे असा के इंसाफ न मिलियो खालिद महमूद जे खून जे कतरे कतरे जो ये जमायत पलांद कंदी जो इंशाअल्लाह कला पर पलांद कंदा से
हाँ असां खोलण जो दरवाज़ो खड़कायो आहे असांखे यकीन आहे त डॉक्टर साहब जे कातरनि खे फांसी मिलंदी हिते सेंट्रल जेल में वारी अथव सुबुह जो 12 बजे तव्हां हितां निकिरंदव न नारा हणंदा परचम नबी खे लहराईंदा इंशाअल्लाह लाड़काने पहुचंदासीं लाड़काने जो उस पास में भी घणा त हिन जा हामी रहनि उनखे भी ख़बर पए त ही मुजाहिद अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जेको शहीद मरी न वियो आहे जिंदा है जो इंशाअल्लाह उन जी मशन के अॻिते खणी हलंदासीं मां जो कुछ चयुमि अल्लाह ताला मुंहिंजे लफ़्ज़नि खे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए हाँ दोस्त जी अमर बीमार है जमात जी कैंसर आहे सारी जमात के अर्ज़ आहे दुआ कंदा तव्हांजे मेहरबानी थींदी हनीफ अहमद अबड़ो आहे तव्हां सभु दिल में दुआ कयो त अल्लाह ताला इन जी अमल खे सिहत ॾे अल्लाह ताला इन जे अमल खे सेहत ॾे इन जलसे खे कामयाब कंदो इंशाअल्लाह सॼी राति वेहंदासीं वचन क़ाइद ईंदा इंशाअल्लाह ज़ियारतूं बि थींदियूं बयान बि ॿुधंदो अल्लाह साईं तव्हां सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात कोई भी